नाज़रीन, भिरिया तालुके जे शहर भिरिया रोड में शहज़ादे क़ासिम जी मेहंदी जे सिलसिले में चाहि सुलेमान खां मातमी जुलूस बर्पा कयो वियो, जेको रिवायती रस्तनि खां थींदो मरकज़ी इमाम बारगाह अबू तालिब वटि नहर थियो। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे राणा अब्दुल सत्तार। भिरिया तालुके जे शहर भिरिया रोड में सवे अज़ादारनि पारां शहज़ादा क़ासिम घोट जी मेहंदी जे सिलसिले में चाहि सुलेमान खां मातमी जुलूस बर्पा कयो वियो। अज़ादारनि पारां भिरिया रोड में मरहूम इम्तियाज़ कीरियो जी रिहाइशगाह खां क़ासिम घोट जी मेहंदी खणी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां अज़ादारी कंदे मरकज़ी इमाम बारगाह अबू तालिब ते नहर थियो, जिते ज़ाकिर शाहिद हुसैन कुम्मी मजलिस खे ख़िताब कंदे शहीदाने करबला जे शान में भेटा पेश कई। असांजो क़दीमी जुलूस अंजुमन ग़ुलामान अब्बास जे तरफ़ां मेहंदी शहज़ादा क़ासिम जी रवां दवा है, जुलूस रवां दवा है। जीअं त जेको ज़ुल्म करबला में थियो अहिड़ो दुनिया में काथे बि कोन थियो। जेको यज़ीद ऐं यज़ीद जे सिपाह ऐं उन्हनि जे पोइ लॻ आले बैत आले रसूल खे तकलीफ़ूं ॾिनियूं, उहा दुनिया में काथे बि का मिसाल कान थी मिले। क़ासिम जी मेहंदी हर साल थींदड़ आहे, पुरमन पुरसुकून असां पुरसो ॾींदा आहियूं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम इंसानियत जो ऐं सब्र जो दर्स ॾिनो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेकी तारीख़ में क़ुर्बानी ॾिनी आहे, जेको असां अॼु मुस्लमान आहियूं, सभु पाण खे मुस्लमान सम्झूं था, उहा सॼी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी महिनत आहे, जंहिं पंहिंजो पूरो घर पंहिंजा साहब संगत साथ दोस्त कोराए करबला जे मैदान में पंहिंजे नाने हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन बचायो। 10 मुहर्रम हराम ॿियो 7 मुहर्रम हराम अहिड़ो ॾींहुं आहे जेको हिकु अज़ीम वाक़ियो हिकु इंसानियत ऐं हैवानियत ॼाण ॾिए थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असां वटि सिक्योरिटी इंतज़ाम ॾाढा सख़्त आहिनि, असांजा काफ़िला हली रहिया आहिनि। जुलूस हिन आज़ादारी जो जेको मेन मक़सदु आहे उहो आहे हुसैनियत ज़िंदाबाद। जेकॾहिं असांजे घरनि में भाउनि भेणुनि जूं चादरूं त हयात सलामत आहिनि बचनि थियूं, उहो फ़क़ति इमाम हुसैन अलैहिस्सलाम आहे। मुहर्रम हराम जे हवाले सां सॼे ज़िले में तक़रीबन 2400 असांजा जवान ऑफिसर सभु मिलाए करे डिप्लॉमेट आहे असांजी सॼे ज़िले में। ऐं अॼु स्पेशली 7 मुहर्रम हराम पंहिंजे भिरिया रोड में हींअर हिते मौजूदु आहियूं। ऐं हिते असांजा तक़रीबन 300 अञा बि मथे असांजा जवान ऑफिसर हिते ड्यूटी में आहिनि ऐं सॼे रूट ते डिप्लॉमेंट आहे असांजी। तव्हां मातमी जुलूस में अज़ादारनि जा जेके आहिनि जिन जो चवणु आहे त सिक्योरिटी जे हवाले सां जेके आहिनि उहे इंतिज़ामिया पहिरां सख़्तु इंतज़ामात कया विया आहिनि। कैमरामैन राणा आमिर अली सां गॾु राणा अब्दुल सत्तार, आवाज़ TV भिरिया।